क़ौमी असैम्बली जी स्टैंडिंग कमेटी पानी विर्छ के हवाले से इजलास तलब करे वरितो है। कमेटी जो इजलास MNA ख़ालिद मक्सी की सदारत हेठ ईंदड़ जुमे ते थींदो। इजलास दौरान मुआहदे तहत पानी विर्छ न थियण ते एतराज़न ऐं तरमीमन बाबत गौर कयो वेंदो। सैयद खुर्शीद अहमद शाह, नवीद कमर, नवाब यूसुफ टालपुर ऐं ॿियनि खे ख़ासि दावत ॾिनी वई। अव्हांखे अपडेट कयूं पिया। क़ौमी असैम्बली जी स्टैंडिंग कमेटी पानी विर्छ के हवाले से इजलास तलब करे वरितो है। तफ़सील मालूम कंदासीं कुर्बान बलोच खां। कुर्बान अपडेट कजो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, तजवीज़ कयल तरमीमन ऐं पानी विच मुआहदे तहत न थियण वारे मामले ते क़ौमी असैम्बली जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास जुमे ॾींहुं तलब कयो आहे। MNA ख़ालिद मक्सी जे सदारत में इजलास थींदो, जंहिंमें इस्ता एक्ट में मुजवज़ा तरमीमन ऐं पानी विच मुआहदे तहत न थियण ख़िलाफ़ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़ौमी असैम्बली में शिकायतनि जे हवाले सां मामलनि ते गौर कयो वेंदो। क़ौमी असैम्बली जे सेक्रेटरीट में थींदड़ इजलास में इर्सा खे तलब कयो वियो आहे। इर्सा खे मीटिंग में शिरकत लाइ तलब कयो वियो आहे। उन सां गॾु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जे MNA सैयद खुर्शीद अहमद शाह, नवीद कमर, नवाब यूसुफ टालपुर ऐं ॿियनि जेके MNAs ऐं सेनेटरनि खे भी इजलास में शिरकत की ख़ासि दावत ॾिनी वई आहे। वाज़ेह रहे त हलंदड़ इजलास दौरान पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको इस्ता एक्ट में तजवीज़नि जे हवाले सां ऐं पानी विच मुआहदे तहत न थियण ते क़ौमी असैम्बली में एहतिजाज कयो हो ऐं उन खां पोइ इहो मामिलो स्टैंडिंग कमेटी ते मोकिलियो वियो हो, जंहिं ते गौर करण लाइ इजलास जुमे वारे ॾींहुं तलब कयो वियो आहे। इन इजलास में जेको इस्ता जा नुमाइंदा शिरकत कंदा ऐं उन सां गॾु पाकिस्तान पीपुल्स पार्टी जा नुमाइंदा शिरकत कंदा ऐं जेके कमेटी मेंबर पिणु शिरकत कंदा ऐं उन सां गॾोगॾु पाणी मसइलनि जी वज़ाहत जो जेको सेक्रेटरी आहे ऐं ॿिया अमलदार शिरकत करे इनखे बाज़ाब्ता तौर ते तफ़सीली ब्रीफिंग ॾींदा। जी महिरबानी अपडेट करण लाइ।